हाँ मोलू छा थियो गणे जो वॾा बाबा सुभाई ज़मानत थी वियसि सोधर ते हाकिम खान मां चाहियां थो त गहणो आज़ाद थी अचे त उनखे राज़ी करे वठूं ऐं तुंहिंजे निकाह सां गॾु कब महफ़िल बि मचायूं। न अदा न निकाह तव्हां हलीम जो करायो बाक़ी महफ़िलूं कहिड़ियूं मचंदियूं हिकु भाॼियूं कड़ सां। बस हाकिम खान बस बस अञा बि तुंहिंजे दिलि मां नफ़रत न थी वञे। हाणे बि वक़्तु आहे जे तुंहिंजी दिलि नथी चए त तूं आज़ाद आहीं। न अदा न मां राणीअ सां शादी करण लाइ तयार आहियां। ओए महफ़िल करण में झिझक छो पियो महसूस करी? माण्हुनि जे खिलण खां छा सोचींदा माण्हू। वॾा बाबा माना दे वात बंद थी सही कोन उइंदे करे असां अपने खुशियां न मल्हायूं। हाकिम खान असां ख़ुशी मल्हाईंदासीं ऐं तूं बि पंहिंजी दिलि मां इहा नफ़रत कढी छॾ ऐं सोच त तुंहिंजी ज़िंदगी हिकु नए मोड़ ते अचे पई ऐं हू हिकु अहिड़ो मोड़ हूंदो जो सभिनीनि खे सालनि ताईं यादि रहंदो। बाबा से पीछे मैं महफल की तैयारी कर छोड़ा। फिलहाल न मोलो पहिरीं गहणे खे टड़ियो उन सां मिली तारीख़ तय कयो ऐं पोइ का मोहबत जी महफ़िल मचंदी। वॾा बाबा मेरे को पूरी उम्मीद है तो गहणा इनकार कोन करे सी। अञा कहिड़ो जवाब ॾींदो? गहणे खे जेको ज़ोर लाइणो हो न गहणो लाए चुको। जेकर अञा बि जवाब ॾिनई न गहणो ऐं उनजी धीउ राणीअ खे ॻोठ जे चौराहे ते बीही गोलियूं हणंदोमांसि। खान यार असां माण्हू आहियूं मोहबती ये ॾाढायूं असांखो कोन थी ॾियो। भली केरु केतिरो बि असांखे बेइज़्ज़ो करे छा असां हुनखे माफ़ करे छॾियूं? न दा न त पोइ बाक़ी असीं मोहबती माण्हू छा जा थियासीं? अड़े सजण खे त सभु को माफ़ करे थो मज़ो तॾहिं आहे जॾहिं को दुश्मन खे माफ़ करे। आफरीन सदा आफरीन सदा आफरीन। अदालत तव्हांजे करे तव्हां ख़ामोश रहंदुसि बाक़ी गहणो थोरो बि कुझु बोल बोल। मां तोखां आख़िरी चकर तो पुछा कयां जेकॾहिं सही न ॿुधाईंदे त उज़वा खारे फिटी कंदोसांइ। साहब मूंखे छा पुछा कंदो? मुंहिंजो पहिरियों ई आख़िरी जवाबु इहो आहे त मूंखे का बि ख़बर कोन्हे मां बेकसूर आहियां। याने तूं सची कोन कंदे? इहो ई सच आहे जेको मां चवां थो। करम खान चङनि भलनि खां सचियूं करायूं आहिनि पोइ तुंहिंजो छा हाल आहे? साहब अजायो पाण ई मूंखे तकलीफ़ था ॾियो वरंदव कुझु बि न। याने तूं कुझु बि कोन ॿुधाईंदे? न मां तोखां आख़िरी चकर तो पुछा कयां। हर चकर मुंहिंजो इहो ई जवाबु हूंदव न न न। ॾिसो छा था विझोसि धूड़ मथे में त पवेसि ख़बर त करम खान सां फिटाइण याने पंहिंजे मौत खे दावत ॾियणु बराबरि आहे। ये तो बेहोश थी वियो आहे। चमड़ो आहे चमड़ो वञी कयोसि लाकअप अचेसि होश त पोइ ॾियूंसि था मलनी। साहब मां नमाज़ पढ़ी वता। नमाज़ तोखे माथो पढ़ायां? अब्बाजी हल्लू से साहब वाह जो हथ गोदो तई कुलो हेत लाए जी। अल्लाह अकबर ज़बत हथ गोरो आहे अञा हयो ई न आहे। आसे पुछ न त गुज़ारे ॾींदो भाई मां जे द साहब पुछो छा पुछो तो तव? पुछा बि कयूं था एतिरी जल्दी आहे छा? साहब पासा पुछा त कर न अॻ में ई बादल से चुदू कर दई। अब्बा दे साहब पासो न त आख़िरी चक्कर त पुछा कयो न। तकड़ न आहे पुछा कयूं था। साहब मजूदू का पासो पुछो पिया पोपा मारियो से मूंखे पहिरियों मारे ऐं पोता पुछो इहो उबतो कानून। इहो असांजो उबतो कानून आहे? बी त कानून तोखे मां थो सेखारियां। साहब मारियो न हेॾे आ हेॾे अच। साहब जाए कुत कुता जो अब्बा हेॾे अच। साहब मां चवां तो बी हिते। साहब वाइदो कयो वाइदो त धक न आहे कार। ठीकु आहे तूं हिते बी ॿुधाए
ये खून सब के कया आहिनि? साहब मचसू छा? न जबाजू सची ॿुधाए। न हाकिम खान अञा कूड़ थो हणी? न सही दिलावत खान तूं ॿियनि मथां कूड़ थो हणी? संतरी लठ त ॾे। साहब धक दे साहब तू जज नाले चवंदे न मां चवंदुसि तूं ॿियनि मथां इल्ज़ाम थो हणी? मूंखे ख़बर ॿुधाए त खून के कया आहिनि? मूं कया न हाँ तूं कया आहिनि? तूं? न साहब ये सब खून मां कया न ख़ुदा त कसी चवंदुसि ये सब खून मां कया त मां वॾो खूनी माज़ू आहियां। तोखे कोर्ट में जज जे साम्हूं इक़रार करणो पवंदो। साहब मां कोर्ट में बि चवंदुसि जज जे साम्हूं बि चवंदुसि पर जे मूंखे जज न मिलियो मां जज जो दरवाज़ो खटकाए घर हलियो वेंदुसि ऐं उनखे वरी घर में ॿुधाईंदुसि इहे सभु खून मूं कया न पर ख़ुदा जे वास्ते अॼु मूंखे न मारियो मुंहिंजी दिलि दुखे थी मां तुंहिंजा खून जा मां मूसा खान जे गोत जा बि सभु खून मां कया न पर हिन सॼे साल जा बि खून मूं कया न वॾो मां वॾो खूनी माण्हू आहे मां वॾो खूनी माण्हू आहे अल्लाह लट थी हल। ॾाढो ॾुख थियो करीम जो ॿुधी रब न ॾाढो ॾुख थियो। अचर तव्हांजे साथ ॼण जो सिलो मिलियो आहे। इन मुजीब मूसे जे ॻाढ़े बोड़ ते ॾाढा मुड़स कुठा आहिनि। हाणे सभ खां पहिरियां इन जो बिलो करणो आहे पर पहिरियां इहा जांच करणी आहे त रहे किथे थो। अजर सूबेदार ॿुधायो आहे त पहिरियां मुजीब मूसा खान वटि रहंदो हुयो पर हाणे हुनजे मथां कुझु केस लॻा आहिनि इन्हीअ जे करे हू मूसा खान जे औताक छॾे कंहिं ॿिए हंधि निकिरी वियो आहे। ॿिए हंधि? पर इहो किथे हूंदो? असुल किथां जो आहे अजर? असुल कच्चे जो आहे। पहिरियां मोटरसाइकिल हथ कर त इनखे ॻोल्हे ॾियूंसि ॾारो। गाॾी त अजर ॻोठ बीठल आहे। त पोइ हलण जी कर। ॿ टे जॻहियूं सुझनि थियूं हली ॿुधायूंसि त मुड़स मारण जो अंजाम छा थींदो आहे। अच अगर खानो अचण में देर कई आहे यार अलाए छो ॾाढी देर कई अथई। छा थियो आहे? ॾे ख़बर खानू तूफ़ान खड़ो कयो पियो अची काॾे तयारी आहे? अकबर दिलबर तरफ़ हलणो आहे अचो त हुनखे वठी अचूं। जेसिताईं का ख़बर मिले तेसिताईं दिलबर खे छॾियोसि त भली आज़ादी सां घुमी फिरी वठे। न वरियाम न परियल ओचितो ख़बर अची खणी मथां बीहंदो पुछा असां दिलार खान जे मथां हला कंदासीं या पंहिंजा माण्हू गॾु कंदासीं। इन खां अॻु में पंहिंजनि माण्हुनि खे गॾु करणु ज़रूरी आहे। जेकॾहिं सभई पाण में मौजूदु हूंदासीं न त पोइ हिन मोहबती माण्हू जे मथां टाकोड़ा मचाईंदासीं। टाकोड़ा संगत खानू सही थो चए। हा खानू पोइ हलो त यार खे बि वठी अचूं। पोइ हिन मोहबती माण्हूअ खे बारूद जी पोइ सिगाए सघंदासीं। जो जे दिलावर खान वारनि सां गद्दारी कयां त छा खानो 2.5 लख ॾींदो या मुर्गो 2.5 लखनि जे एवज़ मूंखे मारे विझंदो? न खानू ज़ुबान जो पको आहे। पहिरियां हकम खानी दिलावर खान जो कमु तमामु कयां उन खां पोइ खानूअ जे सिर जो सौदो बि लख ॾेढ में DSP सां तइ कयां पोइ एतिरो त माल गॾु थी वेंदो जो बाक़ी ज़िंदगी ऐश सां गुज़ारींदुसि। सिर्फ़ु पहिरियों डाव करे 2.5 लख हथ कया। खैरां जे सिर ॾेखारियो हुजे कहिड़ी एटोबीअ में आ 2.5 लख लभन हर में 2.5 रुपया बि कोन ऐं हे वरी सोचण हलियो आहे 2.5 लख खैरां जे सिर ॾेखारियो हुजे छा जा 2.5 लख केड़ा 2.5 लख कंहिंजा 2.5 लख 2.5 लख छा जा 2.5 लख विफली न कोन पई तो ई त चयो 2.5 लख। अरे हाणे छॾ पचर ईअं ई वात में अची आ माठड़ी करे कमकार कर गाड़ी हणी मुंहिंजे मथे जो सूर न विझ। भले ॾाढो नफीसड़ो थी पियो आहे हाणे मुंहिंजे ॻाल्हाइण सां हिन जे मग़ज़ में सूर थो पए। खैरां जे सिर ॾेखारियो हुजे मां थी चवां त वञी कमकार सां लॻो इहे अजायूं सोचा न सोचे। हा जेकॾहिं न इहे सोचण सां माण्हू अमीर थिए हा त पोइ असांखे बि बंगला हुजनि हा पेरनि हेठां गाॾियूं हुजनि हा। शिकिल ई महाट ॾिस
जेका बंगुलनि में वेहंदी ऐं गाॾियुनि में घुमंदी। अरे ॿुढी बि नथी मरी। हाँ साड़े छॾे बाबा, हाँ साड़े छॾे। छो असांजी शिकिल गाॾी में घुमण जहिड़ी न आहे छा? असां खां वरी भलियूं आहिनि जेके गाॾी में तूं घुमनि। अरे हेॾे शर्म मूंखे कोन्हे या तोखे कोन्हे को? कहिड़ा जे सिर ॾे ख़ैर हुजे जेको न वेही हे सोचे थो पह थो पचाए पियो। इन खां न उन जे ॿियाने जेतिरी बि तूं कोशिश करे हा त जेकर सुखिया सताबा हुजऊं हा हिन ॻोठ में अचण सां का प्लाट जी टुकड़ी वठे हा को पंहिंजो घर ठाहे वेहऊं हा त छो हीअं दरपदर थियूं हा? पंहिंजो घर ठारायूं? अरे भाई हिन घर में छा आहे? परायो घर परायो हूंदो आहे। हा इहो त शुक्र थियो जो हिन घर जा मालिक ई रोल आहिनि, पर जे धिका थाबा खाई अचे पहता न त नेठ घर खाली कराईंदा। पोइ इहो सोचो अथई त आहे जेको सिर लिकाइण जे लाइ अझो हुजे जेहो हिते अचे विया त हे घर त ज़रूर खाली कराईंदा। सोचो अथई त सिर लिकाइण जे लाइ ॿियो को अझो किथां मिलंदो? अरे जे हिन जा मालिक अची विया त ॻोठ में ॿी का मालात मिली पवंदी। तूं मांदी नथी, इहो कमु मुंहिंजो आहे, तुंहिंजो न आहे। ना चरण तू उनखे नथो मारे सघे छो जो ही हिन वक़्तु मुंहिंजे अमान में आहे। छा रुस्तम ही तुंहिंजो हेॾो सजणा जो तूं हिनखे बचाइण थो चाहीं? अजर जेकॾहिं ही मुंहिंजो वेझो सॼण न आहे त मुंहिंजो हेॾो वॾो दुश्मन न आहे। रुस्तम जेकॾहिं तुंहिंजो सजण न आहे त पोइ हटी परे थी। हा रुस्तम तूं विच मां हटी परे थी, असां ॿिन्ही खे ज़ोर आज़माइण ॾे। छो आख़िर छो तव्हां ज़ोर आज़माई कंदो? इहा शुरूआत अचर कई आहे। अचर मुंहिंजे घर बर्बाद करण में हिन जो हथ आहे, हिन जो। न अचर न, तुंहिंजी बर्बादीअ में मुंहिंजो को हथ न आहे। अचर थोरनि थोरनि ॻाल्हियुनि जे करे खून ख़राबो न कंदो कर। ही तुंहिंजो एॾो वॾो दुश्मन न आहे जो हुनखे तूं मारींदो। कुझु ॻाल्हियूं नज़र अंदाज़ करण बि सिख। छा रुस्तम तुंहिंजे घर जी बर्बादी में कंहिंजो हथ हुजे तूं उनखे माफ़ करे सघीं थो? अचर जेतिरो मूं नज़र अंदाज़ कयो आहे उनजो तूं अंदाज़ो बि नथो लॻाए सघीं। जेकॾहिं नंढड़नि नंढड़नि ॻाल्हियुनि जे करे मां खून ख़राबो कयां हा त हिन वक़्तु ताईं मूसा ख़ान जो ॻोठ खाली हुजे हा, पर मूं उन्हनि में हथ वधाइनि, सिर्फ़ु उन्हनि में हथ वधाइनि जिन जा हथ खून में रंगियल आहिनि। रुस्तम अॼु मां तुंहिंजे करे हिनखे छॾियूं थो वञा, पर मां हिनखे माफ़ कॾहिं बि नथो करे सघां, कॾहिं बि नथो करे सघां। कर ख़बर जवान जा पुट तो आख़िर अहिड़ो छा कयो आहे जो आचर तोखे माफ़ ई नथो करे? मूं अहिड़ो कुझु बि नाहे कयो, बसि आचर खे अजय वहम आहिनि, वहम। अरे बाबा वहमनि खे ख़तम करे छॾियो, दुश्मनी चङी नाहे। पहल मूं नाहे कई ऐं न ई वरी ॿीहर पहल कंदुसि, पर जेकॾहिं आचर अॻिराई कई त पोइ हिक ॿिए खे तोड़े ॾिसंदासीं। हिन वक़्तु कंहिं मथां काह करणु निकितो आहीं? मुजीब जी तलाश आहे, मुजीब जी। चइबो मुजीब जा मारा वधी विया आहिनि। अरे बाबा जेकॾहिं मुजीब हिन तरफ़ आयो न तोखां अॻु में ई को ॿियो घोटे विझंदुसि। तुंहिंजी महिरबानी जो तो मूंखे एतिरी कुझु आगाही ॾिनी।
अरे बाबा काॾे पियो वञी जाने या पुत्र? वञा पियो दिलावर खान जे ॻोठ। ठीकु आहे, पर ॿुध थोरो ख़्याल सां वञजांइ। हिन वक़्तु सूबेदार करम खान होश खां ॿाहिरि निकिता। अञा अहिड़ो कुझु बि नाहे कयो जो सूबेदार मूंखे गिरफ़्तार करे। यारो यारी ख्याल है, यारो यारी यारो यार ओ जनी आई फाट फाट सामू बीठी है, नजर कान थी अचई छा? हां गाल कर केड़ी लोरी लगी थई? अड़ी खैरा जैसे रे खैर हो जे माई लोरी तो तोखे लगंदी जो तुझो चमड़ो भी कोने को अकेली वेठी आ। मुखे केड़ी लोरी लगंदी जी सदाई मुजो खगो जीरो वेठो आ। माई घर में वेहण तो तोखे कोन थो चे, चई वरी मुखे थी। हाँ हाने बुधा किए पंथ पईया? अड़ी जन्नत तोड़े इन्हे करे आयसे त हलऊं रही सा वडे दे का मेड़ मिंथ कयूं से त को छोकरो छडाए दे। माई गाल तो बुध, मुखे लाचार कोन पियो आहे जो परावन छोकरन लाए वता थी रेसन जे अग्या पंहिंजू पोतियूं लाईंदी। छोकरो बि तुंहिंजो आहे, मिंतू बि वञी तूं करीस, मुखे केड़ो लाचार पियो आहे? अड़ी जन्नत वेंदी सांस रही सडे मेड़ मिंथ छा भलो साईं भी खणी वेंदी सांस, पर चौंदी सांस वञी त माखे मजू भी इने भले साईं जे सदके में छडाए दे। बेडोहिया मजू ओ इहा बि गाल याद रख जाए त जडे न मजू छुटी आयो जेल मो आ अचे तुजू टंगो न भगाई त मोजो नालो भी खैरान आहे। हला थी माई हला थी, वरी हाने यो कहर न कजाए। अड़ी खैरा जेसर दे खैर हुजे ओ हल न भला बीठी छाती करे पई, हली जमीन तपाए अचऊं से पेरन हेठऊं त मन को छोकरो छडाए दे। अड़ी खैरा जेसर दे खैर हुजे अगई छोरो आ अध दिमाग, वरी पुलिस मारे रहियो खोयो नूर भी चट करे छडींदस। हल खैरी हल, खुदा करे रईस मञे, पर अलाए मुखे नथो लगे त रईस को उन्हनि खे छॾाईंदो। खैरा जेसर दे खैर हुजे जेके ॾोही आहिनि उन्हनि खे भली टंगराए पाईअ ते चाढ़ाए, पर असांजो छोकरो त बेॾोही आ न। खैरी जेकॾहिं पंहिंजे छोकरे खे समझाई हा त अॼु इन मंज़िल ते न पहुचे हा। अरे जनी तू छा थी समझे पई त मां का घट कोशिश कई हूंदी, पर छोरो आहे ही बद दिमाग, मां छा कयां? हाणे छॾ ॻाल्हियुनि खे, हल त हलो किथे रईस ना निकिरी वञे, पोइ पहुना हिन मिरू जे मुंह में। हल अच दिलबर बाकी भड़ लगो पियो लगे तो जेल लगो थस। हाँ दिलबर अञा जीए पियो। मौत न मारे बाकी माण्हू छा मारींदा? सच्चो आई दिलबर, सच्चो आई। हलो वेहो वेहंदासीं त चट्टी पवंदई। दिलबर दोस्तन खां सिर मिठो न आहे कयो, पर चटी छाजी? हुकुम कयो। पोइ अॼु तोखे कहें छेले जो बंदोबस्त करणो पवंदो। खाइण पीअण सां गॾु महफ़िल जो प्रोग्राम करणो आहे छा? महफ़िल मचंदी पर फिलहाल न। परियां इन मोहब्बती माण्हू दिलावर खान सां हिसाब किताब सिधो कंदासीं, उन खां पोइ महफ़िल मचाईंदासीं। यानी अॼो को प्रोग्राम सिर्फ़ खाइण पीअण जो? हाँ वरियम हाँ। पोइ तव्हां उताक ते वियो, तव्हां लाइ ताम तयारु कराए। हल अॻ में थी दिलबर। ओ पयल हो लड़ा चागिए को धरते खैर क्या करे सन हया वेंदाने उधरते। हाँ तू इते घर में कीअं है? इलाही सदगतियम केर जवाब ही न पिया देवे, इंदे करे हलियायोस उधरते। गाल करे छो आए वहीं? मैं ही दिले पूछा चाह तो माई खैरा किथे? अम्मा बाहर निकली भैया। आई परियल बाबा भी ते कोने लगदा पिया जा अकेली घर च। चाहे मुआ चाहे हे लामारा सलाह तो दे पियो। मेरा मकसद है तो ए बहुत का कुर्ब वाली
कचहरी करूं उधर ते त तूं मूंसां कचहरी करण आयो आहीं हाणे बी त मां तोसां कचहरी कयां थी हां बी वञ मौलू कमदार भॼ उधर ते रन छिटी थई उधर ते बा बी मों बी त मां तोखे सिधो थी कयां छिती थी आहियां बी त कचहरी कयां न वञ नंढी अकेली आई वाह जो कचहरी थी विया उधर ते पर वञ बाबा दे बुहारे बुहारे चई खड़िए मों अञा बीठो आहीं हां वञ मौलू कमदार भॼ उधर ते अॼु गरम लॻी पई भॼ मौलू भॼ उधर ते बस आस्ते मार ॾाढा बुहारा लॻता पिया मज़ा पिया आस्ते आस्ते उधर खैरा जे सिर ॾे खैर हुजे रहिस वॾा इहे कूड़ा गिलास असांखे न ॾियो जे छोकिरो छॾाए ॾियणो अथव त ॻाल्हि कयो उहा जे न त हाणे हुजे वॾा चई विया आहिनि त दिलासे दोस्तनि जे सीअ सुकाई खल हाणे ईअं न थिए त तुंहिंजे आसरे आसरे में रहिस असांजो छोकिरो यको काट पइजी वञे तव्हांजो छोकिरो वॾो बदमाश आहे बदमाश ऐं हुनखे सज़ा बि ज़रूर मिलंदी